अल्लाह ताला जेके असां ॼाणूं न ॼाणूं, जेके भी रमज़ान शरीफ़ जूं भलायूं बरकतूं अल्लाह ॼाणे थो। अल्लाह से खां दुआ है तो अल्लाह ताला उहे सभई तव्हां असांखे नसीब फरमाए। अल्लाह ताला हिन गुलशन के ता क़यामत अल्लाह ताला कायम ऐं दायम रहाए। अल्लाह ताला खेस नज़र बद खां भी महफूज फरमाए। अल्लाह ताला हिन जो फैज़ परे परे ताईं जारी ऐं सारी रखे। बहरहाल मां त हाणे ईअं चवंदो आहियां त हिन मदरसे जे प्रोग्राम में शिरकत नालो ॻंढाइणु बसि इहो ई काफ़ी आहे। शेरो शाइरी त जाते ताते पिया ॿुधूं था ॿियनि जॻहियुनि ते बि, पर हिन इदारे खे अहमियत ज़रूरु आहे। तंहिंजे करे जहिड़ो हाल हुजे पोइ बि हिन मदरसे हिन मस्जिद खे अहमियत आहे। मां अल्लाह खां दुआ थो कयां त मुंहिंजी बि जेसि ताईं हयाती आहे मां बि निभाइण जी कोशिशि कंदुसि। मूंखे उहे ॾींहं यादि आहिनि, अल्लामा शहीद इस्लाम, शहीद मस्जिद, शहीद नमाज़ फरमायो दादा हाजी साहब, जेसि ताईं मुंहिंजी हयाती जेसि ताईं तुंहिंजी हयाती, जेसि ताईं मुंहिंजी हयाती जेसि ताईं तुंहिंजी हयाती 29 रमज़ान तव्हांखे मदरसे दोदाई रोड में अचिणो आहे। हू अल्लाह खे प्यारा थी विया, मुंहिंजो वारो कॾहिं आहे इहो अल्लाह ई ॼाणे थो। मां उन्हनि जे ॻाल्हियुनि ते अमल कंदे, उन जे ॻाल्हियुनि खे दाद ॾींदे जहिड़े हाल में आहियां इंशा अल्लाहुल अज़ीज़ तव्हां वटि ज़रूरु हाज़िरी लॻंदी, ख़ुसूसन 29 ते। रब खां दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हां ऐं असां सभिनी जे टूटनि फूटनि इबादतुनि खे क़बूल फरमाए। अल्लाह ताला तव्हां ऐं असांजे गुनाहनि खे माफ़ फरमाए। सच पुछो हिन महीने में रहमत जा दरवाज़ा खुलियल आहिनि, घुरण जी देरि आहे। छल अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला इहो घुरण वारो मादो असांखे नसीब फरमाए। ईअं मामलात में मसरूफ़ आहियूं जो रब खां घुरण बि ॼण ॾुखियो थी पियो आहे। इहा बि हिकिड़ी रस्म थी पई आहे। मां दोस्तनि खे चवंदो आहियां हिन महीने जो को सेकंड को हिकिड़ो ज़र्रो बि मामूली न आहे। जेॾी महिल तव्हांजी दिलि घुरे पंहिंजे रब सां मुखातब हुजो, जेॾी महिल वुज़ू आहे न आहे, बिस्तरे ते आयो, ज़मीन ते आयो, दुकान ते आयो, दिलि वारी तार तव्हांजी असांजी रब सां ॻंढियल हुजे त मुंहिंजा रब रमज़ान जूं भलायूं नसीब फरमाए। ॿी दुआ अचे न अचे इहा त ज़रूरु ईंदी त रब रमज़ान जूं भलायूं नसीब फरमाए, रब रमज़ान जूं बरकतूं नसीब फरमाए। बुज़ुर्गान दीन लिखियो आहे त जॾहिं बैतुल्लाह ते तव्हांजी पहिरीं नज़र पवे, अखि न छिंबियो, अखि न छिंबियो, अखियूं खोले जकी दुआ घुरंदो, हदीस में ईंदो आहे त क़बूलियत जो शरफ़ हासिल कंदी। पोइ बुज़ुर्गनि लिखियो आहे त कहिड़ियूं कहिड़ियूं दुआऊं इन घड़ीअ में घुरी सघंदासीं। पोइ उन्हनि ईअं लिखियो आहे त फ़ौरन चओ त मुंहिंजा रब मां जेके बि जाइज़ दुआऊं घुरां इन बैतुल्लाह जी इज़त ताज़ीम सदके मुंहिंजूं उहे सभु क़बूल करणु फरमाए। बसि एतिरो चई सघो, पोइ भलो अखियूं तव्हां जूं छिंबिजी बि वञनि, पर एतिरा लफ़्ज़ चओ। इहे शयूं तमामु प्यारियूं आहिनि। मां अल्लाह खां दुआ थो कयां अल्लाह जे दरबार में आवाज़ असांजो, असांजी ॿोल ज़बान जा पहुतल हुजनि, जहिड़े हाल में हुजूं रब जे आॾो। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शल वरी वरंदो रमज़ान बि तव्हां ऐं असांखे अदब एहतराम सां नसीब फरमाईंदो। अॼु ई इरादो करे छॾियो, मुंहिंजे महबूबनि करीमनि फरमायो त जंहिं शख़्स हिकिड़ा रमज़ान जा रोज़ा रखिया, वरी रमज़ान गुज़रण ते अल्लाह सां वाइदो कई त रब साईं, इरादो कई त रब साईं वरी वरंदो रमज़ान मूंखे नसीब कई त रोज़ा रखंदुसि। थोरो तवजो अथव, तवजो आहे। साईं जन फरमायो जॾहिं वरी वरंदो रमज़ान हिन ॾे आयो ऐं हिन रोज़ा रखिया त विच वारा साल वारा गुनाह अल्लाह माफ़ थो करे छॾे। सॼे साल जा, सॼे साल जा, सॼे साल जा। ॿियो जे चवंदा आहिनि हदीस वारी बि आहे त रोज़ो मुंहिंजे लाइ, मां रोज़ायत जे लाइ। ॿुधो अथव न, रोज़ो मुंहिंजे लाइ, मां रोज़ायत जे लाइ। सिंधीअ में हुनजो तर्जुमो आहे, पोइ हीअं खणी चओ त जंहिंजो रब तंहिंजो सभु। हा न, फरमाई त रोज़ो मुंहिंजे लाइ, मां रोज़ायत जे लाइ। पोइ जंहिंजो रब थी पियो त उनखे ॿियो छा खपे। शेर चवंदा आहिनि त किसी के हाथ में हीरा, किसी के हाथ में हीरा, किसी के कान में हीरा,
मुझे क्या गर्ज हीरों से, मेरा खुद यार है हीरा। जंहिंजो यार हीरो आहे त उनखे ॿियनि हीरनि जी ज़रूरत कहिड़ी। सो तव्हांजो ऐं असांजो ताल्लुक़। मूंखे ॻाल्हि यादि थी अचे, हज़रत साईं ॿेर वारा अल्लाह ताला उन्हनि जे क़बर जे मथां किरोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए। तक़रीर में हुया, मां बि उन तक़रीर में हुयुसि। साईं जन तक़रीर कंदे ॿिनि वाक्यनि ते रोई पिया। पुटु तव्हां नंढड़ा ॻाल्हायो न, बाबू ॻाल्हायो न नी। ॿिनि वाक्यनि ते तक़रीर जे दौरान हज़रत साईं ॿेर वारा साईं अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह, अल्लाह ताला उन जे क़बर जे मथां किरोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए। दौरान तक़रीर ॿिनि वाक्यनि ते बयानु कंदे रोई पिया। जॾहिं ॿेर वारो बुज़ुर्ग तक़रीर कंदे रोई पए त मजमे जो हाल छा हूंदो। उन मजमे में मां बि शामिल हुयुसि। रोअण को कोन घटायोसीं, सभु माण्हू रोअनि पिया। उन्हनि में हिकिड़ो वाक़ियो सोणे अबू बकर सिद्दीक़ जो हुयो। सोणे अबू बकर सिद्दीक़ जो वाक़ियो मुख़्तसर अंदाज़ में मां ॿुधायां थो, टाइम बि घणो थी वियो आहे। सोणे अबू बकर सिद्दीक़ जो साईं जन बयानु फरमायो त अबू बकर सिद्दीक़ मुस्तफ़ा जे कचहरीअ में वेठो ऐं इमामुल अंबिया जे अबू बकर सिद्दीक़ अक्सर करे सॼे पासे ॾो वेहंदा हुआ। इमामुल अंबिया पंहिंजी कचहरी साहबा सां ॻाल्हियूं कंदे कंदे ओचितो हीअं अबू बकर सिद्दीक़ ॾे सॼे पासे ॾे निहारियऊं। निहारे करे फरमायो त अबू बकर तुंहिंजी तबियत कीअं आहे। नबी साईं दौराने ॻाल्हियूं ॿियूं ॻाल्हियूं हलनि पियूं। उन्हनि ॻाल्हियुनि में ओचिते अबू बकर तुंहिंजी तबियत कीअं आहे। अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ु कयो त मुंहिंजो अबू अम्मा तव्हां तां क़ुर्बान वञे, अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियां साईं। बसि वरी एतिरी ॻाल्हि वरी न पुछऊंसि त ॿियो छा, या अबू बकर सिद्दीक़ बि न पुछा कई त साईं छो ख़ैरु त आहे, छो पुछव। ॿी ॻाल्हि थी वई। वरी ॿियो ॾींहुं थियो, हे हज़रत साईं ॿेर वारनि जी ॻाल्हि थो ॿुधायां। ॿियो ॾींहुं थियो, वरी बि दौराने गुफ़्तगू साहबा सां महफ़िल कचहरीअ में वरी साईं जन हीअं अबू बकर ॾे मुंहुं करे चयो त अबू बकर तुंहिंजी तबियत कीअं आहे। अबू बकर सिद्दीक़ चयो मुंहिंजो अबू अम्मा तव्हां तां क़ुर्बान वञे, मां ठीकु आहियां, अलाह जो फज़ल आहे। बसि वरी एतिरी ॻाल्हि, वधीक न अबू बकर सिद्दीक़ पुछो न साईं जन पुछो। वरी टियों ॾींहुं थियो त टियों ॾींहुं बि ईअं थियो। जॾहिं टियों ॾींहुं थियो तॾहिं अबू बकर सिद्दीक़ जो मुंहिंजो अबू अम्मा क़ुर्बान वञे, मूंखे जवाबु ॾियण में तकलीफ़ त कोन थी थिए, पर साईं अॼु तव्हां सांदे 3 ॾींहं फ़क़ति एतिरो पुछो आहे त अबू बकर तुंहिंजी तबियत कीअं आहे, वधीक तव्हां कुझु पुछो कोन था। साईं मूंखे थोरी इन ॻाल्हि परेशान कयो आहे त छा माजरा आहे जो 3 ॾींहं सांदे तव्हां मूंखां पुछा कई आहे त तुंहिंजी तबियत कीअं आहे, वधीक ॾसियो बि नथा। तॾहिं इमामुल अंबिया फरमायो त अबू बकर मां तोखां इन जे करे नथो पुछां, तुंहिंजो यार रब जिबरील जे मार्फत मुंहिंजे मार्फत तोखां तबियत थो पुछा करे। अल्लाह फरमायो जिबरील खे त मुंहिंजे महबूब खे चयो त मुंहिंजे अबू बकर खां पुछ त तुंहिंजी तबियत कीअं आहे। अबू बकर 3 ॾींहं आहे। हाणे तूं ॿुधाए त तोसां छा मामिलो आहे जो 3 ॾींहं सांदे अलाह तोखां तबियत थो पुछा करे, तूं ॾस। तॾहिं अबू बकर सिद्दीक़ रोई पियो। हे साईं ॿेर वारनि जो हवालो थो ॾियां। अबू बकर सिद्दीक़ रोई पियो। रोअण खां पोइ चई त मुंहिंजा साईं ॿी त मूंखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे, अलबत्त हिकिड़ी मूंखे तकलीफ़ आहे, काफ़ी ॾींहंनि खां वठी मुंहिंजे हौड़ में सूरु आहे। उन सूर मूंखे एतिरो परेशान कयो आहे जो मुंहिंजी दिलि चवे थी जेकर मथे खे कंहिं जबल सां टकरायां। इहा ॿी त मूंखे तकलीफ़ कोन्हे का, इहा ई तकलीफ़ आहे वधीक मुंहिंजा साईं, ॿियो मां छा थो चई सघां। त इमामुल अंबिया फरमायो त अबू बकर पोइ इहा तो मूंसां ॻाल्हि न कई आहे, असां सां बि ॻाल्हि न कई थी त तोखे एॾी तकलीफ़ रही आहे। तॾहिं जेको अबू बकर सिद्दीक़ जवाबु ॾिनो, अबू बकर सिद्दीक़ चयो त मुंहिंजा साईं मां पंहिंजे यार जी शिकायत तव्हां सां कीअं कयां। जंहिं ॾिनो आहे उन जे नज़र में आहियां, जंहिं ॾिनो आहे सूर उन जे नज़र में आहियां। इहा ॻाल्हि करे साईं ॿेर वारा रुना, पर काफ़ी रुना। ऐं ॿी बि ॻाल्हि ॿुधायां त उहा तक़रीर मां वटि महफ़ूज़ आहे। साईं ॿेर वारा रुना पोइ इन जाइ ते अजीब लफ़्ज़ फरमायूं त इहो मक़ाम अबू बकर सिद्दीक़ खे हासिलु हो त विच वारा ॿिया वास्ता ख़तमु, डायरेक्ट अल्लाह ई पंहिंजो बानी। चवण जो मक़सदु इहो आहे त कॾहिं कॾहिं विच वारनि वास्तनि खे परे करे बि पंहिंजे रब सां कचहरी कंदा कयो। हज़रत मौलाना अब्दुल्ला चांडियो, अल्लाह ताला उन जे क़बर जे मथां किरोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए। चांडे साहिबु हिकिड़ी तक़रीर में हिकिड़ी जाइ ते चयो मां बि हुयुमि उन तक़रीर में। चांडे साहिबु वॾे जोश में हो, पोइ चढ़ियो मौलियो रड़ करे चए ऐं मौलियो मां तव्हां सां थो ॻाल्हायां। चए हमेशह माण्हुनि खे अलाह खां ड्रिॼारियो अथव त हीअं मोचड़ा लॻंदव, हीअं खला खाईंदव, हीअं हछर थींदो आहे। अड़े कॾहिं अलाह जी रहमत माण्हुनि खे ॾिसी अथव त अलाह केॾो रहम वारो आहे।
तॾहिं अलाह खे उहा बि त ॾसियो नी त अलाह रहम वारो केॾो आहे। पोइ मूंखे इन ॻाल्हि ते बि हदीस सुहारी यादि आई त सोणो अबू हुरैरा साईं फरमाए थो त मां इमामुल अंबिया खे ॻोल्हींदे पियो वरितासीं हिकिड़े ॾींहं जो मंझंदि जो साईं जन घर खां निकिरी विया, कंहिंखे ॾसियऊं कोन त काॾे विया काॾे विया। थोरो हिकु ॿिए में साहब आहिनि चयो त साईं जन किथे आहिनि, मस्जिद ॾे हूंदा, ॾिठो त मस्जिद में कोन्हनि, घर ॾे हूंदा, घर ॾो जांच करायूं कोन्हनि, फलाणे मथां साहबी वटि हुजनि, ख़बर पई त कोन्हनि, काॾे विया। थोरो साहबा में परेशानी वारी लहर थी, साहबी फरमाइनि था त परेशान थी पियासीं त मथां दुश्मन जो को अहिड़ो मसइलो त कोन्हे का, उन्हनि जी का चालाकी त कोन्हे, साईं जन काॾे विया आख़िर। पोइ अबू हुरैरो थो चए त हर को पंहिंजे मुंहं सां हली पियो, अबू बकर सिद्दीक़ कंहिं पासे ॾे, उमर साईं कंहिं पासे ॾे। अबू हुरैरो साईं फरमाए थो त मां बि हिकिड़े पासे ॾे निकितुसि, अॻे हिकिड़ो बाग़ हुयो, उन बाग़ हुयो खजिन जो। अबू हुरैरो साईं फरमाए थो मां उन जी ॾिठुमि त दरवाज़ो ॿिए पासे ॾांहुं दीवार आयल हुई बाग़ खे। अबू हुरैरो थो फरमाए त पोइ मां ॾिठुमि त जेकी पाणीअ वारी वाही उन मां वाहीअ मां बांबड़ा पाए करे मां अंदरि टपी वियुमि, अंदरि जो वियुमि त महबूब करीम खे ॾिठुमि त हिकिड़े वण जे हेठां चादर पायूं करे सुम्हिया पिया, या चए थो त वेठा हुया, चादर वेठा। मां भॼी करे वञी अर्ज़ु कयुमि त मुंहिंजा साईं ॾाढा असांजी संगत परेशान थी पई, तव्हांखे ॻोल्हियोसीं लभो कोन पिया। अचानक साईं हेॾे कीअं? तॾहिं साईं जन मुरकी पिया, पंहिंजी जुती मुबारक अबू हुरैरे खे ॾिनऊं त अबू हुरैरा हीअ जुती खणी वञ, जेको मिलई ऐं उनखे चओ जंहिं बि कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह, तव्हां पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अबू हुरैरा चयो त जंहिं बि कलमो पढ़ियो आहे तोसां जेको मिले उनखे चओ त जन्नत जी बिशारत थी, जन्नत जी बिशारत थी, जंहिं बि कलमो पढ़ियो जेको मिलई। निशानी हीअ मुंहिंजी जुती। बसि अबू हुरैरो चए थो त हूअ ख़ुशी पंहिंजी जाइ ते, वरी हीअ ख़ुशी पंहिंजी जाइ ते, वरी उन साॻीअ वाहीअ मां ॿाहिरि निकितुसि, महबूबनि करीमनि जे जुतीअ खे सीने सां लाहे तकड़ में वठी भॻुमि त साहबा खे दिलि जा ॾियां त साईं जन हेॾे आहिनि। अञा जो वञा त ॾिठुमि त सुहिणो अबू बकर सिद्दीक़ साम्हूं हुया, अबू बकर ॾे हुयो, अबू हुरैरा ॾे हवल साईं जन जो। मां चयुमि तोखे मुबारक हुजे। साईं जन फरमायो त जेको मिले चए जंहिं बि कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह उनखे जन्नत जी बिशारत ॾे। साईं जन जी हीअ निशानी जुती, साईं जन फलाणे बाग़ में। साईं अबू बकर सिद्दीक़ तकड़ा ओढ़े भॻा। वरी अञा मां अॻिते हलियुमि त सुहिणो उमर साईं साम्हूं, उमर पुछा कई त अबू हुरैरा ख़बर ॾे साईं जन जेको पतो पार। तॾहिं चयोमांसि त तोखे मुबारक हुजे। साईं जन फरमायो त चओ जंहिं बि कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह उनखे जन्नत जी बिशारत ॾे, तोखे जन्नत जी बिशारत हुजे। साईं जन जी हीअ जुती मुबारक निशानी। बसि पोइ तूं काॾे थो वञे? ते साईं जन मूंखे चयो आहे त सभिनी खे जेको मिलई उनखे बिशारत ॾे। पोइ हज़रत उमर साईं हीअं थकु हुयो, हीअं तिरी हईं अबू हुरैरे खे सीने में। अबू हुरैरो फरमाए थो त मां हीअं चुत बराबरि किरी पियुसि। मूंखे चवंदो मोट पोइ हिते मोट साईं जन ॾियनि काथे साईं जन ॾेखार ॾे। जुती मुबारक खयमि, भउ बि थियो उमिरि खां। हल मां चुप करे सिधो नबी साईं वटि, नबी साईं खे अचे अर्ज़ु कयुमि त मुंहिंजा साईं हीअ जुती मुबारक तव्हां मूंखे ॾिनी? पाण फरमायो हा साईं, तव्हां मूंखे चयो त जंहिं बि कलमो पढ़ियो आहे जेको मिलई उनखे बिशारत ॾे जन्नत जी। साईं जन फरमायो हा। पोइ सुहिणा मूंखे उमिरि धकु हणी केरायो बि आहे, उमिरि मूंखे मोटाए आयो। साईं जन मुरकी पिया, उमिरि ईअं छो कई? साईं जेकॾहिं ईअं कबो त पोइ मूंखे भउ थो थिए त माण्हू अमल घटि कंदा। थोरो मां अलाह जी पियो त रहमत तव्हांखे ॾिसां, अमल घटि कंदा, तंहिंजे करे मोटाए। साईं जन मुरकी पिया। वधीक अबू हुरैरे खे बि न चयूं, हज़रत उमर साईं खे बि न चयूं। सच इहो आहे अलाह जी रहमत एॾी कुशादी आहे जो उन जे रहमत ॾे ॾिसबो त इनशा अल्लाह को हिकिड़ो माण्हू गुनाहगार बि जहन्नम ॾे न वेंदो। अलाह पंहिंजी रहमत सां सभिनि खे जन्नत ॾे। उम्मती जो अहिड़े जवान जो कयो अथई, न घुर कईसीं न तलब कईसीं, पंहिंजो पाण चूंडे करे उन जो उम्मत में ॾिनो अथई त पोइ अलाह कीअं चाहींदो त हिननि ॿारनि खे जहन्नम ॾे उछलियां। बसि पोइ जीअं भिटाई रहमतुल्लाह अलैह चयो आहे त पाण ई ईंद में हो त कुझु आऊं बि अॻु भरी थियां, पाण ई ईंद में हो त कुझु आऊं बि अॻु भरी थियां। होॾो त मामिलो बणियो पियो आहे छल मूंखे बि कुझु हया अचे त मां बि उन अलाह ऐं अलाह जे रसूलनि जे हुकमनि जी पासदारी कयां। बाक़ी होॾो छुटा वेठा आहियूं, ॻाल्हि सिधी आहे, हिन में को शक शुबो कोन्हे। होॾो छुटा वेठा आहियूं, चओ बा होॾो छुटा वेठा आहियूं। हदीस पाक में आहे, साईं जन फरमायो त ज़मीन जे तख़्ते ते 1,24,000 नबियनि जो तादाद आहे। 1,24,000। मुंहिंजे महबूबनि करीमनि फरमायो त सभिनी नबियनि खे अलाह हिकु गिफ्ट ॾिनी।
गिफ्ट ॿियो त सभु कुझु जो कुझु मिलियो पर हिकिड़ो तोहफ़ो गिफ्ट उहा गिफ्ट कहिड़ी मक़बूल दुआ हिकु 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 हूअं रब जी मर्ज़ी आहे कंहिंजी दुआ क़बूल करे त कंहिं ग़रीब गुरबे जी करे क़बूल करे त कंहिं सादड़े जी करे क़बूल न करे त कंहिं बुज़ुर्ग जी न करे क़बूल न करे त कंहिं नबी सुहारे जी बि न करे ख़ुदि इमामुल अंबिया साईं खे बि अलाह ताला फरमायो त इन्नका ला तहदी मन अहबब्त वलाकिन अल्लाह यहदी मन यशा महबूब तूं तोड़े कंहिंसां प्यारु करे ऐं तूं चवें त इन खे हिदायत ते आणियां न आणींदे जेसिताईं मां अल्लाह न घुरां हा न तूं न मर्ज़ी अथसि दुआ घुरियूं बि केतिरियूं दुआऊं बि फरमाई त इस्तग़फिर लहुम औ ला तस्तग़फिर लहुम इन तस्तग़फिर लहुम सबईन मर्रतन फलन यग़फिर अल्लाह लहुम ऐं महबूबनि करीमनि सां ॻाल्हाए पोइ पर पाण फरमायो सभिनी खे हिकु हिकु दुआ मक़बूल गिफ्ट जेड़ी महिल चवंदव उहा दुआ जेकी अल्लाह तोहफ़ो ॾिनी जीअं नबी सुवारो चवंदो अल्लाह उहो ई करे छॾींदो हिकु हिकु दुआ हिकु साईं जन फरमायो त ॿियनि नबियनि मुंहिंजे भाइरनि उहा दुआ दुनिया में घुरी छॾी मां आख़िरत जे लाइ रखी आहे साईं हेॾो ताइफ़ वारनि तव्हांखे तकलीफ़ ॾिनी दुआ घुरो ओद में तव्हांजो ॾंदु मुबारक शहीद थियो दुआ घुरो हेॾो तव्हांखे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिते किथे तव्हांखे तकलीफ़ूं था ॾियनि दुआ घुरो पाण फरमायो त न साईं आख़िरत में पाण फरमायो पंहिंजे गुनाहगार उम्मतनि जे लाइ रखी आहे जिन जा गुनाह घणा थी वेंदा ऐं जहन्नम ॾे छिकिजी वेंदा मां अल्लाह जे आॾो उहा दुआ मक़बूल पेश करे गुनाहगार उम्मती सभु छॾाए जहन्नम खां जन्नत ॾे वठी वेंदुसि इहो कमु ओॾो थियलु आहे अबा इहो कमु ओॾो थियलु आहे अजाई न आहे थियलु आहे एॾो ख़ुदा वटि रम पर मां दोस्तनि खे चवंदो आहियां त उज़ई मथां हाणे हीअ ईद उल फितर आहे मथां ईद उल अज़हा आहे उन में असां कातियूं बातियूं तेज़ कराईंदा आहियूं वरी कातियूं बातियूं उज़यूं हे हो ढोर ढगा हणो कंहिं महिल हॾे में कंहिं महिल गोश्त में पोइ कातियूं बि मुॾियूं थी पवंदियूं आहिनि पोइ मुॾीअ कातीअ खे दरिया में उछलबो न आहे हिन लाड़काणे जा माण्हू उछले छॾींदा आहिनि मुॾी काती काॾे कंदा आहिनि हा ठपराईंदा कंहिंखां मौलवीअ खां हाँ लोहर खां अच्छा लोहर जेको ठपींदो उहो माखी मखींदो आहे उन कातीअ खे त ठपिजी वञे लोहर कातीअ खे ठपींदो आहे माखी मखे बाहि खां पोइ वरी हथोड़ा पोइ कुटको हणणी हेठों सिधो चिबो हे हो साड़े पोइ वञी थींदी नई सो ॻाल्हि असुल आहे टिकट कलमे जे करे मिलियल आहे अमल जे करे जन्नत सवली थींदी जो अमल जे करे जन्नत सवली थींदी अमल न हूंदो त जीअं कातीअ ठपाइण में इहे बाहि जा झटका इहे लोहर जा कुटका इहे थींदे थींदे कलमो जन्नत ॾे ज़रूरु वठी वेंदुसि अब कंहिंखे जो चइजे त वॾी स्टेज भली ठाराइजे पोइ हितां वठी हलिजे त मुंहं में भुजा बि ॾिजनिसि थुकूं बि हणजनिसि हार बि पाराइजनिसि हली करे स्टेज ते विहारिजे स्टेज ते त विहारियूं पर हालत कहिड़ी कयूं छल अलाह अहिड़ी विची हालत खां बचाए अलाह इज़त एतिराम सां तव्हां असांखे जन्नत ॾे बरल मां ॻाल्हाईंदुसि घणो टाइम थी वेंदो मुख़्तसर मां शेर चवां थो शुरूआति कयां थो रब जी करम नवाज़ी ॿोल मुंहिंजे आॾो आहिनि त कुर्ब आहिनि सभ ते बेहद छड़ो मौलवियुनि ते न छड़ो नमाज़नि ते न छड़ो रोज़ाइनि ते न हाजियुनि ते न सभिनी ते चइबो सभिनी ते भला ॿिया न अचनि त हे ॿ हथ जहिड़ा नमाज़ीअ खे तहिड़ा बेनमाज़ीअ खे हे ॿ अखियूं जहिड़ियूं नमाज़ीअ खे तहिड़ियूं बेनमाज़ीअ खे सभिनी जे मथां कुर्ब जहिड़ा मुस्लमान जे मथां तहिड़ा काफ़रनि जे मथां बि कुर्ब मुस्लमाननि खे कलमे वारी दौलत ॾेई जुदारो कई बाक़ी कुर्ब सभिनी ते अबा कुर्ब सभिनी ते हिकिड़ो दफ़ो मुस्तफ़ा ते सलात सुवारी पढ़ो त मां शुरूआति कयां अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन कुर्ब आहिनि सभ ते बेहद ख़ास फलना हारदा कुर्ब आहिनि सभ ते बेहद ख़ास फलना हारदा कहड़ा कहड़ा गुण गणूं रब मिठी प्यार दा रब मिठी प्यार दा कुर्ब आहिनि सभ ते बेहद ख़ास फलना हार जा कल
कल्म सजी दिल तो ठारे जह महल भी था पढ़ाऊं कल्म वारी रब दी दौलत खटाना खुश रहूं कल्म सजी दिल तो ठारे जह महल भी था पढ़ाऊं दिल में जारी बिरजाहिन रब सजेद कारला दिल में जारी बिरजाहिन रब सजेद कारला कहना कहना गुण गणून रब मिठे प्यार दा रब मिठे प्यार दा कुर्ब आहिन सब बेहद खास फलमण हार दा कुर्ब आहिन सब बेहद खास फलमण हार दा सब सही साल मुड़ी नहीं उस बचाए बखा मर्ज मुझे दर्द खाया तोड़े हर आसे बखा मां के दोस्त से मुलाकात कई मां दोस्त से मिल अंबन जा बाग खोड़ उठो मां हजार वण कसे मां मुबारक चई मां कि मां अल्लाह को बिना बरकत दे नगर बद का बचाए ॾिठो त हुनजी अखियुनि में पाणी आयो मां हैरान थी करे छो ये अखियुनि में पाणी आणे रोअण वारी हालत में चई हाजी साहब अल्लाह ताला एॾनि अंबन बागनि जो मालिक कयो आहे पर दुख तॾहिं थींदो आहे जॾहिं पंहिंजे बाग जो हिकिड़ो अंब खाई नथो सघां शुगर एॾी आहे ऐं ॾिसंदो आहे तव्हांजा मज़दूर ग़रीब गुरबा उहे इहे पेटियूं अंब खाइनि था वञनि मूंखे पंहिंजे बागनि हज़ारनि वणनि जो मालिक पर पंहिंजे अंबनि जो हिकिड़ो बाग जो अंब नसीब न थियो तो आए असां रब जी करम न जो अल्लाह ताला तव्हां असांखे मर्दनि खां बचायो आहे अल्लाह ताला उहो सही साल में था कि सब सही साल मोड़ नहीं उज़वा बचाए बखा मर्ज मुझे दर्द खाया तोड़े हर आसे बखा सब सही साल मोड़ नहीं उज़वा बचाए बखा मर्ज मुझे दर्द खाया तोड़े हर आसे बखा हर दम शुक्र प्या उन सचेदा कारला हर दम शुक्र प्या उन सचेदा कारला कहना कहना गुण गणून रब मिठे प्यार दा रब मिठे प्यार दा कुर्ब आहिन सब बेहद खास फलमण हारला हिन जमानी शम्स से थोड़ा खुदा जान मया कौन थोरो के अकाऊं तोड़ थी हर हर हिन जमानी शम्स से थोड़ा खुदा जान मया कौन थोरो के अकाऊं तोड़ थी हर हर जीवन में आसान कम था इन बदे बेकार जीवन में आसान कम था इन बदे बेकार कहना कहना गुण गणून रब मिठे प्यार दा रब मिठे
कुर्बान सफर बेहद खास खल्कना शाहिद ममदी शफकत सांस पत्थर दिल भी मट वया शाह ममदी शफकत सांस पत्थर दिल भी मट वया ला इलाहा इल्लल्लाह सा के अरदा अगदी वया ला इलाहा इल्लल्लाह सा के अरदा अगदी वया शाह ममदी शफकत सांस पत्थर दिल भी मट वया शाह ममदी शफकत सांस पत्थर दिल भी मट वया ला इलाहा इल्लल्लाह सा के अरदा अगदी वया शाह ममदी शफकत सांस साईं जन जे शफकत शान जा मके में जीअं खीमा लॻा परे परे खां प्यार पसण लाइ पंहिंजा तोड़े धारिया पुॻा साईं जन जे शफ़क़त शान जा मके में जीअं खीमा लॻा परे परे खां प्यार पसण लाइ पंहिंजा तोड़े धारिया पुॻा परे परे खां प्यार पसण लाइ पंहिंजा तोड़े धारिया पुॻा हबशी बिलाल जियां पोके हबशी बिलाल जियां पोके बरकत वारा बणजी वया हबशी बिलाल जियां पोके बरकत वारा बणजी वया ला इलाहा इल्लल्लाह सा के अरदा अघजी वया शाह उमम जी शफ़क़त सां ॾिसो उमर त आयो मारण जे लाइ उमर त आयो मारण जे लाइ लेकिन रंग में रंगजी वयो दुआए रसूल सां इब्न ख़ताब जो नालो बेहश्त में लिखजी वयो उमर त आयो मारण जे लाइ लेकिन रंग में रंगजी वयो दुआए रसूल सां इब्न ख़ताब जो नालो बेहश्त में लिखजी वयो दुआए रसूल सां इब्न ख़ताब जो नालो बेहश्त में लिखजी वयो अहिड़ी तरह असहाब सगोरा अहिड़ी तरह असहाब सगोरा रहमत अंदर रंगजी वया अहिड़ी तरह सहाब सगोरा रहमत अंदर रंगजी वया ला इलाहा इल्लल्लाह सा के अरदा अघजी वया शाह उमम जी शफ़क़त सां ॾिसो ॿिया बि ख़ुदा जा करम किरोड़े ॿिया बि ख़ुदा जा करम किरोड़े ही बि अजब आ सरमायो बिना घुरण जे बारी ताला उम्मती उन जो फरमायो ॿिया बि ख़ुदा जा करम किरोड़े ही बि अजब आ सरमायो बिना घुरण जे बारी ताला उम्मती उन जो फरमायो अहिड़ी अता एहसान खे सोचे अहिड़ी अता एहसान खे सोचे ॻोड़ा अखियुनि में भरिजी विया अहिड़ी अता एहसान खे सोचे ॻोड़ा अखियुनि में भरिजी विया ला इलाहा इल्लल्लाह सां के अरदा अघजी विया शाह उमम जी शफ़क़त सां ॾिसो इंशा अल्लाह रोज़ हशर भी इंशा अल्लाह रोज़ हशर भी पंहिंजनि सां हू प्यार कंदो
सैफुल्लाह ले जवी पाण खां कोन असांखे धार कंदो सैफुल्लाह ले जवी पाण खां कोन असांखे धार कंदो जेकी जेकी उम्मत में थिया जेकी जेकी उम्मत में थिया जन्नत में से सॾिजी विया जेकी जेकी उम्मत में थिया जन्नत में से सॾिजी विया ला इलाहा इल्लल्लाह सां के अरड़ा अघिजी विया शाह उमम जी शफ़क़त सां ॾिसो अफ़सोस जो वञे थो रमज़ान मोकिलाए अफ़सोस जो वञे थो रमज़ान मोकिलाए अल्लाह ख़ैर सां शल रमज़ान खे वराए अफ़सोस जो वञे थो मेहमान मोकिलाए अफ़सोस जो वञे थो मेहमान मोकिलाए रहमत खणी ख़ुदा जी आयो हुयो भलारो रहमत खणी ख़ुदा जी आयो हुयो भलारो ईमान जो अजब हो दुनिया अंदर निज़ारो मूंखे मजाल कहिड़ी ख़ूबियूं सघां ॿुधाए मूंखे मजाल कहिड़ी ख़ूबियूं सघां ॿुधाए अल्लाह ख़ैर सां शल रमज़ान खे वराए अफ़सोस जो वञे थो मेहमान मोकिलाए सजदन में के ॾिठासूं किन थे कई तिलावत सजदन में के ॾिठासूं किन थे कई तिलावत सचन घणी घणी कई अल्लाह जी इबादत दरबार किबरिया मां केई वया कमाए दरबार किबरिया मां केई वया कमाए अल्लाह ख़ैर सां शल रमज़ान खे वराए अफ़सोस जो वञे थो मेहमान मोकिलाए नंढनि वॾनि ऐं मर्दनि ऐं औरतुनि जा रोज़ा नंढनि वॾनि ऐं मर्दनि ऐं औरतुनि जा रोज़ा अल्लाह शल क़बूले रोज़ा तन जा रोज़ा अल्लाह शल असांखे रोज़ा वरी रखाए अल्लाह शल असांखे रोज़ा वरी रखाए अल्लाह ख़ैर सां शल रमज़ान खे वराए अफ़सोस जो वञे थो मेहमान मोकिलाए अल्लाह शल क़बूले सजदा असांजा सारा अल्लाह शल क़बूले सजदा असांजा सारा बख़्शे छॾे ख़ुदा शल
सब एतिकाफ़ वारा अल्लाह शल असांजी हर हिक दुआ अघाए अल्लाह शल असांजी हर हिक दुआ अघाए अल्लाह खैर सां शल रमज़ान खे वराए अफ़सोस जो वञे थो मेहमान मोकिलाए सैयद रफ़ीक़ अहमद दिल सां दुआ घुरे थो अल्लाह खां इनायत ऐं अता घुरे थो ॾोहन खां अॼु खां अॻिते अल्लाह शल बचाए ॾोहन खां अॻिते ॾोहन खां अॻिते अल्लाह शल बचाए अल्लाह खैर सां शल रमज़ान खे वराए अफ़सोस जो वञे थो मेहमान मोकिलाए ऐ अमी मुंहिंजी जल अमी आयशा ऐ अमी मुंहिंजी जल अमी आयशा ऐ अमी मुंहिंजी जल अमी आयशा तो मथां सदके तो मथां सदके ही तुंहिंजा सभु बचा ऐ अमी मुंहिंजी जल अमी आयशा ऐ अमी मुंहिंजी जल अमी आयशा मुस्तफ़ा खे रब ॾेखारी ख्वाब में मुस्तफ़ा खे रब ॾेखारी ख्वाब में मुस्तफ़ा खे रब ॾेखारी ख्वाब में ज़ात तुंहिंजी मानवारी ख्वाब में तोखे चूंडियो हो तोखे चूंडियो हो नबी अले ख़ुदि ख़ुदा ऐ अमी मुंहिंजी जल अमी आयशा ऐ अमी मुंहिंजी जल अमी आयशा तो मथां सदके तुंहिंजा सभु बचा ऐ अमी मुंहिंजी जल अमी आयशा आयते ततहीर तुंहिंजे लैल थी आयते ततहीर तुंहिंजे लैल थी आयते ततहीर तुंहिंजे लैल थी नूर सूरत में असोणो ज़िकिर भी पाक आहे तूं पाक आहे तूं अम्मा बिल्कुलु सफ़ा ऐ अमी मुंहिंजी जल अमी आयशा ऐ अमी मुंहिंजी जल अमी आयशा तो मथां सदके तो मथां सदके ही तुंहिंजा सभु बचा ऐ अमी मुंहिंजी जल अमी आयशा जून 13 17 रमज़ान ते जून 13
13 17 रमज़ान ते गमज़दह उम्मत सजी थी वफ़ात ते तूं बचन खां थी बचन खां थी आहे मिठड़ी जुदा ऐ अमी मुंहिंजी जल अमी आयशा 17 रमज़ान अंगारे रात जो 17 रमज़ान अंगारे रात जो 17 रमज़ान अंगारे रात जो हिन सॼी उम्मत खे आहे ग़म रसियो तुंहिंजे विछड़ण ते रुना सहाबा ऐ अमी मुंहिंजी जल अमी आयशा तो मथां सदके तुंहिंजा सभु बचा ऐ अमी मुंहिंजी जल अमी आयशा पंहिंजे बचड़े जी अथई पारत अमी पंहिंजे बचड़े जी अथई पारत अमी पंहिंजे बचड़े जी अथई पारत अमी ग़ुलाम क़ादिर खे ॾिजां जन्नत वठी सार लहजा तूं मुंहिंजे रोज़े जज़ा ऐ अमी मुंहिंजी जल अमी आयशा ऐ अमी मुंहिंजी जल अमी आयशा अल्लाह शहीद जे मस्कन जो अल्लाह शहीद जे मस्कन जो माहौल ऐं मंज़र साॻियो अल्लाह शहीद जे मस्कन जो अल्लाह शहीद जे मस्कन जो माहौल ऐं मंज़र साॻियो रौनक बि ॾिसो साॻी आहे रौनक बि ॾिसो साॻी आहे ही मस्जिद मिंबर साॻियो रौनक बि ॾिसो साॻी आहे रौनक बि ॾिसो साॻी आहे ही मस्जिद मिंबर साॻियो अल्लाह शहीद जे मस्कन जो इस्लामी इदारो भी साॻियो तालीमी निज़ारो भी साॻियो इस्लामी इदारो भी साॻियो तालीमी निज़ारो भी साॻियो ही जामिया ॾिसो इस्लामी अमन ही जामिया ॾिसो इस्लामी अमन मोहल मज़हर बि साॻियो रौनक बि ॾिसो साॻी आहे ही मस्जिद मिंबर साॻियो अल्लाह शहीद जे मस्कन जो माहौल ऐं मंज़र साॻियो रौनक बि ॾिसो साॻी आहे रौनक बि ॾिसो साॻी आहे ही मस्जिद मिंबर साॻियो अल्लाह शहीद जे मस्कन जो औलाद में गोहर गुण बि आहिनि औलाद में गोहर गुण बि उहे महबत बि उहा मुरकण बि उहे औलाद में गोहर गुण बि उहे महबत बि उहा मुरकण बि
ईंदड़ खे अञा ताईं थींदो ईंदड़ खे अञा ताईं थींदो हिते कुर्ब मुयसर साॻियो आहे ईंदड़ खे अञा ताईं थींदो हिते कुर्ब मुयसर साॻियो आहे रौनक बि ॾिसो साॻी आहे रौनक बि ॾिसो साॻी आहे ही मस्जिद मिंबर साॻियो आहे अल्लामा शहीद जे मस्कन जो ही ख़ैर अलामा ॾे वेंदो ऐं ही ख़ैर अलामा ॾे वेंदो ऐं रूह संदसि ख़ुशि ख़ुशि हूंदो ही ख़ैर अलामा ॾे वेंदो ऐं रूह संदसि ख़ुशि ख़ुशि हूंदो जो इन जे गुलिस्तान में अॼु बि जो उन जे गुलिस्तान में अॼु बि गुल ख़ुशबू अंबर साॻियो आहे रौनक बि ॾिसो साॻी आहे रौनक बि ॾिसो साॻी आहे ही मस्जिद मिंबर साॻियो आहे अल्लामा शहीद जे मस्कन जो माहौल ऐं मंज़र साॻियो आहे रौनक बि ॾिसो साॻी आहे ही मस्जिद मिंबर साॻियो आहे अल्लामा शहीद जे मस्कन जो ॾिस नासिर साहिब जी हिम्मत ऐं राशिद साहिब जी जुर्रत ॾिस नासिर साहिब जी हिम्मत ऐं राशिद साहिब जी जुर्रत तारिक बेसफ़ा तस्वीर उहा तारिक बेसफ़ा तस्वीर उहा ऐं ताहिर दिलबर साॻियो आहे तारिक बेसफ़ा तस्वीर उहा ऐं ताहिर दिलबर साॻियो आहे रौनक बि ॾिसो साॻी आहे ही मस्जिद मिंबर साॻियो अल्लामा शहीद जे मस्कन जो माहौल ऐं मंज़र साॻियो आहे रौनक बि ॾिसो साॻी आहे रौनक बि ॾिसो साॻी आहे ऐं मस्जिद मिंबर साॻियो आहे अल्लामा शहीद जे मस्कन जो हीर में जिम मदहम थिए न सफ़ा अल्लाह कंदो आबाद सदा हीर में जिम मदहम थिए न सफ़ा अल्लाह कंदो आबाद सदा हाले जवी सैफुल्ला मुंहिंजे हाले जवी सैफुल्ला मुंहिंजे इन दुआ जो बि दफ़्तर साॻियो आहे हाले जवी सैफुल्ला मुंहिंजे इन दुआ जो बि दफ़्तर साॻियो आहे रौनक बि ॾिसो साॻी आहे ही मस्जिद मिंबर साॻियो आहे अल्लामा शहीद जे मस्कन जो माहौल ऐं मंज़र साॻियो आहे रौनक बि ॾिसो साॻी आहे रौनक बि ॾिसो साॻी आहे ही मस्जिद मिंबर साॻियो आहे अल्लामा शहीद जे मस्कन जो अॻे बि मां खे ॿुधायो ग़ालिबन इहो 84 या 85 84 या 85 मूंखे जेतिरो यादि अचे थो रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते रिकॉर्ड कयुमि इन शेर
पूरी सिंध में धूम मचाए छॾी। ऐं इन शेर जे करे खोड़ महबूबनि करीमनि जा सिकायल पांधियड़ा जल्दी जल्दी तैयार थी मदीने पाक जे सफ़र ते रवाना थिया। ऐं मूंखे यादि आहे त मां हीअं एॾे हिंदुस्तान जे बॉर्डर जे वेझो कंहिं प्रोग्राम में वियुसि, उते हिकिड़ो साथी मिलियो, पोइ मूंखे चई दादा इहो मौलाना सनाउल्लाह जतोई जो जेको शेर पढ़ियो थी इन मूंखे झोरे विधो आहे। मुंहिंजी दिलि घुरे थी त मां इन खे हज करायां पर हिकिड़े शर्त सां। कहिड़े सां? चए पैसा तव्हांखे ॾींदुमि, तव्हां उनखे ॾिजो, मुंहिंजे लाइ उनखे ॾसिजो न, बसि तव्हां चइजोसि त कंहिं अला वारे ॾेई छॾिया। इहो शेर उहो आहे जंहिं मौलाना सनाउल्लाह जतोईअ खे मदीने पाक ऐं बैतुल्लाह जी ज़ियारत नसीब कराई। हाणे बि मुंहिंजो वञणु थींदो आहे कई दफ़ा खोड़ उते हरम में खोड़ अंबड़ियूं भेनरियूं उहे बि चवंदियूं आहिनि अदा तूं आहे उहो इमदादुल्ला तूं आहे अदा अल्लाह तोखे वॾी हयाती ॾे, तुंहिंजे मौलूद ॿुधण शर्म मदीने पाले ओहे महबूब जे गुंबद जे भिक में बीठा आहियूं। अॼु बि माण्हू इन मौलूद खे यादि करे महबूबनि जे सफ़र ते रवाना थियनि था। अल्लाह खां दुआ थो कयां अल्लाह ताला सभिनी खे नसीब फरमाए। चई शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी क़िस्मत करे, गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे। शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी क़िस्मत करे, गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे। गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे। ओ बेकार बेसमरा हियां कोई समर कोने अदा, हितड़े रहां पियो सिंध में मिठड़े मुहम्मद खां जुदा, कीन थो निकिरे कुणो ऐं पंध ॿिया ॾाढो परे। गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे। शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी क़िस्मत करे, गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे। कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी खे ज़ियारत नसीब फरमाए, पर अदब सां अब छा चयमि अदब सां अल्लाह सभिनी खे ज़ियारत नसीब फरमाए। सभई बाना अल्लाह जाऊं भला ढिला गुनाहगार सभु अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी खे ॿियो न त हयातीअ में हिकिड़ो दफ़ो अदब एहतराम सां हरमैन जी ज़ियारत नसीब फरमाए। चई बेकार बेसमरा हियां कोई समर कोने अदा, हितड़े रहां पियो सिंध में मिठड़े मुहम्मद खां जुदा, कीन थो निकिरे कुणो ऐं पंध ॿिया ॾाढो परे। गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे। शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी क़िस्मत करे, गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे। ओ पहुची पीरीअ जे पार ॾे मां कुझु वक़्तु अॻु में हिन गुलशन शहीद इस्लाम में प्रोग्राम हो, मां सां बि मुख़्तलिफ़ लाहियूं चाढ़ियूं। हा न अक्सर करे अॼु मां हिन मस्जिद में वेठो आहियां तव्हांखे पंहिंजी हिकिड़ी राज़ जी ॻाल्हि ॿुधायां। माशाअल्लाह उहा इहा आहे त मां पंहिंजे आवाज़ गले जी सफ़ाई ऐं गले जी हिफ़ाज़त जे लाइ अॼु ॾींहं ताईं न का रख कई अथमि। रख वख कुझु कोन्हे, कॾहिं कॾहिं सफ़ा मजबूर थी पवंदो आहे ओजागनि में, ओजागनि जे करे मुंहिंजे गले ते असरु थी पवंदो आहे। पोइ बि दोस्त छॾण जे लाइ तयारु न हूंदा आहिनि, उन्हनि खे ॾसींदो आहे दादा मुंहिंजी तबियत इहा मां चई नथो सघां, चवंदा आहिनि साईं तूं चओ न चओ महिरबानी करे अचो त सही, ॿियो दुआ घुरिजां। हा न मां चयो सुभाणे तव्हां ई चवंदो त दा हेॾो सारो पंधु करे आयो आवाज़ बि कोन हुअसि, चईं अलाह न करे तूं असांजे वॾड़नि जे निशाननि में ख़ुदा रा अचिजांइ ज़रूरु। बहरहाल पोइ बि मां वेही न सघियुसि,
मां हैरान आहियां इन मसइले में त मुंहिंजे रब मूंसां महिरबानी कीअं कयूं आहिनि। मां कॾहिं ईअं दिलि थोरो तवजो ॿ शयूं हुजनि। मां चवंदो आहियां हिकिड़ो आराम कंदो आहियां, मां आराम मूंखे सही थींदो आहे रमज़ान शरीफ़ में, ॿियो आराम थींदो आहे मूंखे महबूबनि जे पाड़े में। हा न, हाणे हिन दफ़े मां रमज़ान खां अॻु ॾेई मुंहिंजी बीह रहियमि, सफ़ा मां काॾे वञा, का वाह न पई थिए। हिकिड़े महीने में 120, 25, 30 प्रोग्राम हिकिड़े महीने में। आख़िर मां बि इंसान आहियां, पर मां सम्झां थो इहा का महबूबनि करीमनि जी का मां सम्झां थो उन्हनि वटि का मुंहिंजी दुआ अघाणल आहे। अलाह ई अलाह जे हबीब वटि पियो थो सिंध में गूंजा, जाॾे राति जो कनु लाहींदो त काॾो न काॾो इमदादुल्ला जो आवाज़ु ईंदो। अलाह मूंखे तकबुर खां बचाए, अलाह मुंहिंजी इन हालत खे पोइ मरण घड़ीअ ते क़ाइमु दाइमु रहाए। न मां कॾहिं इलाज कया आवाज़नि जा, न छा, वरी पाण ई आवाज़ु ठीकु, वरी पाण ई ठीकु, वरी पियो गूंजा थो। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छा सभिनी सां भलायूं नसीब फरमाए। चई पहुची पीरीअ जे पार ॾे मां रोज़े अतहर ॾिसां, पाक पैगंबर पीरीअ जे पाक पिंजरे खे पसां, जंहिं नबीअ निर्मल बिना मुंहिंजी नथी सात सरे, गुंबदे ख़ज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे, शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी क़िस्मत करे। ओ मुंहिंजा रब चई हिन दे सखे हिन वे सखे, घोरियां मुहम्मद घोट तां, हेस को सारो करियां कुर्बान नबीअ जे नोट तां। ओ हिन दे सखे हिन वे सखे इज़हार नेमत। मां अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला मुंहिंजी इन कोरे खे रद्द न कंदो। मूंखे यादि आहे 1980 में पहिरियों दफ़ो वियो हुआ, अब कॾहिं 1980 में, वरी कुझु वक़्फ़े खां पोइ 2000 खां पोइ हिक खां पोइ हर साल, अब कॾहिं हर साल, कॾहिं साल में 2 दफ़ा, कॾहिं साल में 3 दफ़ा। भला कंहिंजे ॾाढो हथु झलियो हुजेमि त मूंखे हीअं कयो, अदा मूंखे त महिरबानी करे मोकिले न, छा चएमि न, अलाह ताला पाण ई इंतज़ाम करे छॾींदो आहे। अलाह ताला पाण ई इंतज़ाम कंदो आहे। पाण में सचाई त अलाह ताला दग खोले थो छॾे। भला इज़हार नेमत अॼु तव्हांजे हिन मजमे मां हिकिड़े माण्हू मूंखे उमिरि जी टिकट ॾेई छॾी खीसे में। कॾहिं अॼु तव्हांजे हिन मजमे मां अलाह ताला खां हुनजे लाइ दुआ थो कयां, अलाह ताला अञा बि उनखे घणो कुझु ॾे। इहा रब जी करम नवाज़ी आहे। हथ टेकियो न रब पाण ई ॾे थो। हा न, मां हिन गुज़िरियल हज में हुयुमि, हिकिड़ो माण्हू मैदान करे बीह रहियो त बा हज ते तोखे थो मोकिलियां। अरे बाबा, मां वधीक आलिम सुहारा ॿिया बि खोड़ आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, कंहिं बुज़ुर्ग खे इंतिखाब कर, मां हर साल वञा थो। चए न बसि मुंहिंजी दिलि तो ठाहे, तोखे थो मोकिलियां। उहा बि ॻाल्हि लिकियल छपियल कोन्हे। मां चवंदो रहियुसि, हो न कंदो रहियुसि। मां चयो मुंहिंजा रब साईं तूं नेमत ॾिनी आहे, अदा मूंखे क़बूल आहे। एतिरा पैसा की 10, 12, 15 लख ख़र्चु करणु का इहा मामूली शइ आहे? इहा मामूली शइ न आहे, इहा रब जी करम नवाज़ी आहे। ओ मुंहिंजा रब साईं मूंखे तकबुर खां बचाए ॾिया, मूंखे मुहताजीअ खां बचाए ॾिया, मूंखे कंहिंजे ॾाढो हथ टंगण खां बचाए ॾिया। तूं पाण इंतज़ाम करे थो, इमदादुल्ला इहो थो वञे। हा न, इमदादुल्ला इहो थो वञे। अलाह को दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी सां इहो मामिलो नसीब फरमाए। चई हिन देश 83, 84 खे ॿुधो, वरी अॼु इमदादुल्ला खे ॿुधो, साॻियो। हा साॻियो। चई हिन दे सखे हिन वे सखे, गोरियां मुहम्मद घोट तां, हेस को सारो करियां कुर्बान नबीअ जे नोट तां, हेस को सारो करियां कुर्बान नबीअ जे नोट तां, जंहिं नबीअ जे इश्क में थे थुड़ रुनो सुडका भरे, गुंबदे ख़ज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। ओ ऐ सनाउल्लाह जतोई मुल्क मदनीअ जो मिठो,
को नथो विसरे उन खां जिन वञी ॾोरे ॾिठो को नथो विसरे उन खां जिन वञी हे कर ॾिठो भाग थियनि उन जा भला जेको मदीने में मरे गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे।